अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भली कार आऊं आहियां मां सगर नाज़िया मीर। नाज़रीन, चूंडुनि में बाक़ी हाणे वञी 10 ॾींहं बचा आहिनि। सियासी पार्टियुनि जी जेके चूंड मुहिम आहे उहा ज़ोरनि सां जारी आहे। जेके चूंड सां गॾोगॾु इन मुहिम सां गॾोगॾु नाज़रीन जेके सियासी पार्टियूं पंहिंजे अवाम सां मंशूर तहत जेके वाइदा कंदियूं आहिनि उहे पिणु साम्हूं अचनि पिया। मुख़्तलिफ़ पार्टियूं पंहिंजो मंशूर ॾेई चुकियूं आहिनि। जेके वाइदा उन्हनि जा हुआ अॼु उन्हनि खे बि साम्हूं रखंदासीं। जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उन्हनि खे पिणु अव्हां जे आॾो रखंदासीं त जीअं अव्हां जॾहिं फ़ैसिलो करणु वञो त ज़मीनी हक़ीक़तूं ऐं सियासी मंशूर जेके सियासी मंशूरनि सां जेके वाइदा थिया आहिनि उन्हनि खे आॾो रखी करे उहो फ़ैसिलो अव्हां करे सघो। उन सां गॾोगॾु नाज़रीन हिकु इंतिहाई अहम मामिलो जेको हिन वक़्तु नज़र अचे पियो, ज़ाहिर आहे जॾहिं इलेक्शन थिए थी त हर कंहिंजी इहा ख़्वाहिश ऐं उमेद हुजे थी त मुल्क अंदरि चूंडनि वारो जेको प्रोसेस आहे उहो शफ़ाफ़ हुजे, उहो ट्रांसपेरेंट हुजे, फ्री एंड फेयर हुजे। पर उन सां गॾोगॾु हिकु ॿियो इंतिहाई अहम मामिलो उहो इहो हुजे थो त चूंडूं पुरअमन बि हुजनि। हिन वक़्तु नाज़रीन सूरत हाल इहा आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में जिते जिते चूंड मुहिम जारी आहे इलेक्शन खां अॻु छिकताइण वारो माहौल नज़र अचे पियो। कराचीअ में गुज़िरियल राति खां मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी आम्हूं साम्हूं नज़र अचनि पियूं। इलेक्शन खां अॻु हिते सियासी छिकताइण नज़र अचे पई ऐं जेको मामिलो साम्हूं अचे पियो त जेके वधीक असां हुन ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं बि त थियो छा ऐं जंहिंखां पोइ हिन वक़्तु छिकताइण वारी माहौल ॿिन्ही पासां नज़र अचे पियो। उन खां सवाइ पूरे मुल्क अंदरि नाज़रीन PTI जूं सॼे मुल्क में जेके चूंड मुहिम जे हवाले सां रैलियूं निकितियूं, पुलिस तरफ़ां अहिड़ा PTI तरफ़ां अहिड़ा इल्ज़ाम बि साम्हूं अचनि पिया ऐं अहिड़ा बयान बि साम्हूं अचनि पिया त पुलिस तरफ़ां उन्हनि ख़िलाफ़ु रस्ता रोक कई वई, मज़ाहिमत ते चकरियूं थियूं जंहिंमें PTI जे सीनियर अॻवान मियां अज़हर समेत केतिरनि ई ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो, जेतोणीकि मियां अज़हर आज़ादु थी चुका आहिनि। पर जेका ख़दशा आहिनि उन्हनि में तमामु घणी वाध थी आहे त इलेक्शन खां अॻु पुरअमन चूंडनि वारो जेको टास्क आहे उनखे कहिड़े रीति अदा कयो वेंदो आहे, इंतिज़ामिया खे हिन ॾिस में कहिड़ा क़दम करणु घुरिजनि। ऐं उनखां पोइ आख़िर में नाज़रीन अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं आज़ादु उम्मीदवारनि ते। जीअं जीअं चूंडूं वेझो अचनि पियूं आज़ादु उम्मीदवार तमामु घणा मुतहरिक नज़र अचनि पिया, सरगर्म नज़र अचनि पिया। सियासी पार्टियुनि जो ध्यानु बि उन्हनि पासे ॾांहुं वेंदे नज़र अचे पियो त छा हॉर्स ट्रेडिंग जो रस्तो हाणे खां ई खुले पियो। मुख़्तलिफ़ सवाल आहिनि, मुख़्तलिफ़ मामला आहिनि जिन ते अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू थींदी। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि सिद्दीकुल फारूक साहब, मूंसां गॾु जेके प्रोग्राम जो हिसो आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन MQM अॻवान आहिनि शबीर कायम ख़ानी साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। कोशिशि कयूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी मां असांखे जॉइन करिणो हो मिर्ज़ा इख्तियार बेग साहब खे ऐं मौलाना असदुल्ला भुट्टो साहब जमायत इस्लामी जा सीनियर अॻवान आहिनि, उहे पिणु कुझु देरि में खां पोइ पैनल खे ज्वाइन कंदा। अस्सलाम वालेकुम, आप सबको वेलकम करूंगी आज के प्रोग्राम में। और शबीर साहब वहाँ की इजाज़त से गुफ्तगू जो आगाज़ किया थी सिद्दीकुल फारूक साहब का। सिद्दीकुल फारूक साहब, सारे मुल्क में इंतखाबी मुहिम जारी है और इस वक्त क्योंकि दिन बहुत कम रह गए हैं तो जैसे मैंने जिक्र किया कि अब मंशूर भी आ चुके हैं, मंशूर को लेकर लोग बड़े सवालात उठा रहे हैं और ये सोचा जा रहा है कि कितने हकीकी हैं, क्योंकि ज़मीनी हक़ाइक़ बहुत सारे वायदों के हवाले से बहुत मुख्तलिफ हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमारा ये कोई पहला मंशूर नहीं है। 1990 का मंशूर जो था आज भी वो सामने रखें। 2.5 साल में हमने प्राइवेटाइजेशन की बात की थी, सारे बैंक प्राइवेटाइज कर दिए, इंश्योरेंस कंपनियां प्राइवेटाइज कर दी, नए एयरपोर्ट्स बनाए, कस्टम रिफॉर्म्स की, शरह सूद कम की, मोटरवेज शुरू किए, बड़े बड़े मंसूबे, और महंगाई ख़त्म की, रोज़गार की फराहमी, बाहर से दूसरे लोग दूसरे मुल्कों से पाकिस्तान में सरमायाकारी के लिए आए, बिजली सस्ती की। ये तमाम चीज़ें हमने 90 से 93 तक करके दिखाई और 93 में फिर 2.5 साल बाद ही नवाज शरीफ साहब की हुकूमत 8वीं तरमीम के तहत ख़त्म कर दी। फिर आ जाइए 97 में, फिर 97 में हमने मंशूर दिया, उसमें वज़ीर आज़म नवाज शरीफ और वज़ीर ख़जाना अल्लाह बख्शे सरताज अजीज़ साहब रोज़ाना मंशूर सामने रखते थे, हफ्ते का प्रोग्राम देते थे, हफ्ते बाद रिपोर्ट मांगते थे कि मंशूर पर कितना अमल दरामद हुआ, और बहुत अमल दरामद हुआ उसमें भी हमने बहुत काम किया।
پھر آ جائیے 2013، یہ بالکل سامنے کی بات ہے، بجلی کی لوڈ شیڈنگ کا خاتمہ، دہشت گردی کا خاتمہ، انفراسٹرکچر یعنی سی پیک، اس طرح کے اور بڑے بڑے منصوبے، ریٹ آف انٹرسٹ کی کمی 5.6% جو آج 24-25% ہے، اسی طرح سے میٹروز، اورنج ٹرین، کوئی ایک منصوبہ، لیپ ٹاپس، یونیورسٹیاں، پھر اتنی دیر کیوں ہو اسپتال۔ گئی؟ اتنا وسیع تجربہ ہونے کے باوجود صدیق الفاروق صاحب، یہ دیر کیوں ہو گئی اتنی؟ ہم نے دیکھا کہ وہ ٹکٹوں کی تقسیم کا معاملہ ہو، امیدواروں کے حوالے سے معاملہ ہو، انتخابی مہم شروع کرنے کا معاملہ ہو، یا پھر منشور لانے کا معاملہ ہو، ان سب معاملات میں مسلم لیگ نون کو اتنا تجربہ، اتنے آپ نے سارے چیزیں گنوائیں، یہ سب ہونے کے باوجود اتنی دیر کیوں ہوئی؟ پہلی بات تو یہ ہے ناجیہ میر صاحبہ کہ نواز شریف صاحب کی صورت میں ایک لیڈرشپ موجود ہے جس کے کیے ہوئے کام پاکستان کے چپے چپے پر نظر آتے ہیں۔ دوسری بات کہ اس دفعہ بہت پارٹیاں ہماری طرف آ رہی تھیں اور ان کی یہ خواہش تھی کہ ہم اپنی پارٹی کے زیادہ سے زیادہ ٹکٹ سونے دیں۔ ہمارے لیے یہ مشکل پیش آ رہی تھی کہ ہم اپنے لوگوں کو چھوڑ کے کیا سارے کے سارے ٹکٹ ہم دوسرے دوستوں کو دے دیں، اس میں خاصی محنت کرنی پڑی۔ اور تیسری بات یہ تھی کہ ہم تو منشور دے بھی چکے، عمل درآمد کر کے بھی دکھا دیا، ہم یہ دیکھنا چاہتے تھے کہ باقی پارٹیاں کیا منشور دے رہی ہیں۔ تو اب پیپلز پارٹی کے ہمارے دوست جو منشور سامنے لے کے آئے، پہلی بات تو یہ ہے کہ انہوں نے 1968 میں 70 سے بھی پہلے روٹی کپڑا اور مکان کا منشور دیا، سب ناکام۔ ان کی حکومت سندھ میں لگاتار رہی، بتائیے روٹی کپڑے اور مکان کا کیا حشر؟ آپ چلے جائیں کراچی میں، حیدرآباد میں، حتیٰ کہ لاڑکانہ، آپ بے نظیر آباد چلی جائیں، ٹنڈوز میں چلی جائیں، دیہات میں چلی جائیں، کیا کیا ہے؟ ابھی جو کیئر ٹیکر گورنمنٹ سندھ نے سروے کرایا، یہ تعلیم کا بڑا نعرہ مارتے تھے، 25 لاکھ طالب علموں کے پاس اسکولوں میں بیٹھنے کی سہولت ہی نہیں۔ صحیح بیٹھ نہیں صدیق سکتے۔ الفاروق صاحب، جیسے ہی پیپلز پارٹی کے رہنما میں جوائن کرتے تو ہم ان سے ضرور، تو یہ سوال تو ضرور ان سے بھی ہوگا کہ وہ کیوں اپنے پرانے نعرے، جس کا آپ نے ذکر بھی کیا، روٹی کپڑا اور مکان، اس کو بھول گئے اور نئی سوچ کی بات کریں۔ لیکن مسلم لیگ نون بھی تو بھول چکی ہے اپنا نعرہ، ووٹ کو عزت دو کہیں نظر نہیں آ رہا، اب پاکستان کو نواز دو، یہ نیا نعرہ ہم سن رہے ہیں، اور وہ اس پر بھی جی ووٹ کو عزت دو، یہ اس وقت ہے جب معاملات عدالتوں میں آتے ہیں، جب باجوہ صاحب جیسا کوئی آدمی عوام کے مینڈیٹ دیے ہوئے وزیر اعظم کو مینیج کر کے باہر نکال دیتا ہے، تو یہ ہمارا وعدہ، یہ نعرہ اپنی جگہ قائم ہے، اور ہم آئین کی بالادستی، پارلیمنٹ کی بالادستی کے لیے کام کر رہے ہیں۔ الیکشن ہو جائیں گے تو ہم ساری پارٹیوں کے ساتھ بیٹھیں گے، بٹھائیں گے، اور ہم پارلیمنٹ کی بالادستی کے لیے کام کریں گے۔ یہی ووٹ کو عزت دو ہے۔ اگر پارلیمنٹ کی حیثیت کوئی نہ ہو تو پھر یہ ووٹ کو عزت دینے کی بات نہیں۔ ٹھیک صدیق الفاروق صاحب، اس پر بھی ضرور بات کریں گے کہ یہ کیوں بڑے خوش آئند ہیں، یہ منشور دیکھنے سننے میں بڑے اچھے ہیں، لیکن یہ کیوں حقیقی نہیں لگ رہے ماہرین کو، اور ماہرین اس پر دلائل بھی دے رہے ہیں۔ اس پر بھی ضرور ہمیں بتائیے گا کہ 1 کروڑ نوکریاں ہو، نیب کو ختم کرنا ہو، یا اس جیسے کئی ایمبیشس جو اعلانات ہیں، جو وعدے ہیں۔ جی ناجیہ، ہمارے منشور کی اس بات کو ماہرین کہہ رہے ہیں کہ یہ قابل عمل نہیں ہے، مجھے ذرا بتائیں۔ جی، ماہرین کی یہ رائے ہے کہ جو ملک کی معیشت ہے، جو ملک کی اس وقت معاشی حالت ہے، اس کے حوالے سے یہ جو سارے پلانز ہیں وہ صرف کسی ایک پارٹی کا نام نہیں ہے، اس میں ساری پارٹیوں کے جن کے منشور سامنے آئے ان سب پر بات ہو رہی ہے۔ جی، ہمارا منشور تو بڑی تفصیل سے سامنے ہے، ایک ایک شق پہ بات کریں۔ اب ان کا 10 نکاتی منشور یہ سامنے ہے، اب اس میں وہ کہتے ہیں
5 साल में आमदनी को दुगना किया जाएगा। भाई कैसे? झूठ क्यों बोलते हो? गरीब तबके के लिए 300 यूनिट बिजली फ्री, झूठ बोलते हैं। अब कहते हैं जनाब अली पूरे पाकिस्तान में सेहत का मुफ्त निज़ाम, झूठ बोलते हैं। कहाँ से लाओगे पैसे? पसमानदा तबके को पूरे मुल्क में ये यानी मालिकाना हुकूक के साथ मुफ्त घर बना कर देंगे, झूठ बोलते हो। पहले यही बताओ कि मुफ्त घर मालिकाना हुकूक के साथ आपने 15 साल में सिंध में कितने दिए हैं? किसान कार्ड, फिर मुल्क भर में यूनियन काउंसिल की सतह पर भूख मिटाओ प्रोग्राम। यार खुदा का खौफ करो। क्या रोटी कपड़ा मकान आपने किया? क्या ये मंशूर आप दे रहे हैं? सारा झूठ का पलंदा। लोग इस झांसे में नहीं आए। ठीक, तो फिर अब मुस्लिम लीग नून का जो मंशूर है वो वादे किस हद तक हकीकत पे, सूरत हाल आपके सामने है मईशत की, मुल्क के दूसरे दीगर मामलात की। मुस्लिम लीग नून के पास ऐसी कौन सी जादुई छड़ी है जो सिद्दीकुल फारूक साहब ये सारे मामलात हल हो जाएंगे? ना, कोई जादुई छड़ी नहीं। हमने मईशत को ठीक करके आमदनी, मुल्क की आमदनी बढ़ानी है। खजाने में ज्यादा पैसे लाएंगे तो आवाम पर खर्च होंगे। हमने ये नहीं कहा कि हम ये कर देंगे वो कर देंगे। हमारे पास माशी प्रोग्राम ही ना हो। हमारे पास माशी प्रोग्राम है। मैं अगर अभी टाइम है तो मैं अभी बता देता हूँ, और दूसरे अपना दफ़ा अगर आप मेरे पास आती हैं तो मैं फिर बता देता हूँ। ठीक, सिद्दीकुल फारूक साहब इस पर ज़रूर बात होगी, और हमारी कोशिश होगी कि जो दूसरे रहनुमा हैं उनसे भी हम ज़रूर लें, क्योंकि ये वादे हर साल हर बार किए जाते हैं जब इलेक्शन का वक्त होता है, लेकिन जब ये 5 साल पूरे होते हैं तो उस वक्त किस हद तक अमल होता है ये भी अब ये बात किसी से ढकी छुपी नहीं है। इसके साथ साथ एक और मामला जो जिक्र भी नाज़िन कयो सी त चूंडुनि खां अॻु शफ़ाफ़ ऐं साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन सां गॾोगॾु पुरअमन इलेक्शन भी ज़ाहिरा ज़िम्मेवारी है लाॻापियल इदारनि जी, हुकूमत जी, रियासत जी, ऐं उनमें जेके सियासी पार्टियूं हिस्सो वठंदड़ आहिनि उन्हनि जो बि तमामु घणो अहम किरदारु ठहे थो, जुड़े थो। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, ख़दशनि जो जेको इज़हार आहे उहो त गुज़िरियल केतिरे वक़्त खां थिए पियो, पर हींअर कुझु अहिड़ा वाक़िया पेश आया आहिनि जंहिंखां पोइ उन्हनि में तमामु घणी ॻणती बि आई आहे, शिदत बि आई आहे। उन्हनि खे पिणु असां जेके प्रोग्राम में फोकस कंदासीं मंशूर सां गॾोगॾु, ऐं असीं आज़ादु उम्मीदवारनि जो बि ज़िक्र कयोसीं। त मूंसां गॾु शबीर कायमखानी साहब मौजूदु आहिनि, MQM पाकिस्तान जा सीनियर अॻवान आहिनि, कंटेस्ट बि कनि पिया, मूंसां गॾु मौजूदु आहिनि। शबीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शबीर साहब, सिद्दीकुल फारूक साहब खे मां ॿुधो हू त पंहिंजे मंशूर जे हवाले सां ॻाल्हाइनि पिया त असां वटि माज़ीअ जी कारकर्दगी बि आहे, हाणे बि असां वटि आहे, त असीं अॻियां वधंदासीं। अव्हां खां इन स्पेसिफिक मंशूर वारे मामले ते ॻाल्हाइण खां अॻु जंहिंजो मूं ज़िक्र कयो पंहिंजे इंट्रो में बि, त ज़ाहिरा पुरअमन चूंडूं हूंदियूं त हर पार्टी पुरअमन तरीक़े सां पंहिंजे जेको राइट आहे उनजो हक़ इस्तेमालु सियासी पार्टियूं बि करे सघंदियूं, आवाम खे बि उहो हक़ मिलंदो। हिन वक़्तु छिकताण नज़र अचे पई, कुझु वाक़िया अहिड़ा थिया आहिनि। कराची जे हवाले सां मां छा चवंदो? अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ते तफ़सीली रद्द अमल बि ॾिनो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाजिया ॾिसो, मां जी ॻाल्हि कई आहे त सिद्दीकुल फारूक साहब खे मां न ॿुधी सघियो। बाक़ी ॻाल्हि हीअ आहे त जेका तव्हां छिकताण वारी ॻाल्हि कयो था, त छिकताण असांजी तरफ़ां न आहे न। जी, असीं त चाहियूं था त इलेक्शन पुरअमन थियनि, ऐं असां हिन जे लाइ असां भरपूर कोशिशि करे रहिया आहियूं। राति जेको वाक़ियो थियो आहे, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्करनि असांजे हिकिड़े UC इंचार्ज जेको अहमद फराज़ भाई हुनखे शहीद कयो आहे, हिन खां अॻु मां हीउ पहिरियों वाक़ियो न आहे। हिन खां अॻु मां बि तक़रीबन 3 महीने मां टियों चौथों वाक़ियो आहे। त तव्हां ॾिसो, हिकिड़े पहिरीं असांजो हिकिड़ो कारकुन हो जेके मंगू पीर मां हिन पीपल्स पार्टी जे दहशतगर्दनि शहीद कयो। हुन खां पोइ वरी ॿीहर सोराब रोड ते असांजी ऑफिस ते फायरिंग थी, उहा हुन मां बि पीपल्स पार्टी मुलविस हुई। हुन खां पोइ अॼु खां महीने पहिरीं या 20-25 ॾींहं पहिरीं जेको मच्छरकाड़े में हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमां असांजा 3 कारकुन शहीद थी विया, ऐं राति जो बि वाक़ियो थियो असांजे 6 कारकुन 3 महीने जे अंदरि अंदरि ही पीपल्स पार्टी जे हथां शहीद थी आहिनि। त हिन जे बदिले में असां हिकिड़ी गोली बि न हलाई आहे। असीं त चाहियूं था त असीं पुरअमन आहियूं, असीं चाहियूं था पुरअमन इलेक्शन थियनि, हर कंहिं जो हक़ आहे, इहो जमहूरियत आहे। पर अगरि को ईअं कंदो त पोइ मामिलो कीअं हलंदो? त इहा पीपल्स पार्टी जी अगराई आहे, ऐं पीपल्स पार्टी बाक़ाइदा तौर ते दहशतगर्दी कई आहे। तव्हां पाण ॾिसो, तव्हां मुंसिफ़ थिए, तव्हां बि ज़ाहिर आहियो सीनियर एंकर आहियो, तव्हां ॾिसो हिन जे बदिले मां तव्हां ॿुधायो त MQM कहिड़ी ज़्यादती कई आहे। असां सां ज़्यादती थी आहे। मां तव्हांखे ॿुधायो 3 महीने जे अंदरि अंदरि असांजा 6 कारकुन असांजा शहीद थिया आहिनि। हुनजे बदिले में असांजी हिकिड़ी गोली बि कोन हलाई आहे। राति जेको वाक़ियो थियो आहे,
कि राति 2:30 बजे राति असांजा वर्कर जेका हुआ झंडा लॻाए रहिया हुआ हिन मसइले मां ई पीपल्स पार्टी वारा जेका कारकुन आया आहिनि हिन सां थोरी मुंहुं मारी थी आहे पोइ उन वरी वापसि विया आहिनि पोइ असलो खणी आया आहिनि पोइ अची स्ट्रेट फायरिंग करे हुनखे शहीद कयो आहे त इहो त पीपल्स पार्टी खे सोचणु घुरिजे ऐं हुन अदारनि खे सोचणु घुरिजे जेके चाहिनि था त पाकिस्तान मां पुरअमन इलेक्शन या दावा था कनि पाकिस्तान मां पुरअमन इलेक्शन थींदा अगर ईअं थींदो पोइ पुरअमन इलेक्शन कीअं थींदा असांजी तरफ़ां का बि अहिड़ी का शरारत न थी आहे जी तो शबीर साहब अवां छा पिया एक्सपेक्ट कयो धारनि मां अवां ॻाल्हि कई ज़ाहिर आहे इलेक्शन में बाक़ी कुछ ही ॾींहं वञी बचिया आहिनि ऐं सियासी छिकताण जी सूरत हाल रहंदी त ज़ाहिर आहे उहो जेको माहौल हूंदो टेंशन वारो हूंदो त अवीं छा पिया एक्सपेक्ट कयो इदारनि मां अवां जी छा उमेद आहे छा पिया एक्सपेक्ट कयो त कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि पुरअमन बणाइण लाइ इन चूंडुनि खे ॾिसो पुरअमन बणाइण जे लाइ असीं ॻाल्हि हीअ आहे न त इहो त पार्टियुनि खे सोचणु घुरिजे पार्टी जी लीडरशिप खे सोचणु घुरिजे अहिड़ी तरबियत न कनि कारकुन जी वर्करनि जी अहिड़ी तरबियत न कनि ऐं हुननि खे सम्झाइनि त बाबा हे इलेक्शन गुज़री वेंदा तक़रीबन हफ़्तो बाक़ी आहे 10 ॾींहं बाक़ी आहिनि गुज़री वेंदा असीं सभु हिते आहियूं सभु पाण मां ॿाहिरि आहियूं अहिड़ो अमल न थिए असांजी ज़ात सां जेके कंहिंखे तकलीफ़ रसे या को ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे परेशानी थिए तव्हां ॾिसो जेको हिन शहीद कयो आहे की हिन वर्कर जेको असांजो नौजवान जेको वर्कर हो हुन खां मां पहिरीं असांजे वर्करनि खे शहीद कयो हुनजी फैमिली जे तव्हां अची तव्हां हाल ॾिसो न जेका हुनजा जेका ॿार यतीम थियनि था या वालदेन जो जेको सहारा आहिनि ऐं हीउ सहारो जेको आहिनि हू ही परेशान थियनि था त इहा वॾी हिकिड़ी दुख जी ॻाल्हि आहे बहरहाल मां हिन में छा करे सघां थो मां त इहा ई वरी ॿीहर इहा अपील कंदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे वर्करनि खे कंट्रोल करे न त ख़ुदा न करे को वॾो हिकिड़ो वाक़ियो थींदो जंहिंमें नुक़सानु असांजो ई थींदो ठीक पर पीपल्स पार्टी तरदीद पई करे न समूरन बिल्कुलु सोचणु घुरिजे जेका वर्कर आहिनि ऐं जेका जज़्बाती वर्कर आहिनि इहो नंढा वॾा इहे किसा इलेक्शन में थींदा आहिनि पर कंहिंखे जान सां मतिलबु कंहिंखे गोली हणणु ऐं कंहिंखे शहीद करणु जान सां मरणु इहे ॻाल्हि सही थोरी आहे शबीर साहब मां दुरुस्त पिया फरमायो हिकिड़ी गोली बि न हली आहे पर पीपल्स पार्टी जे मौक़िफ़ खे मां कीअं पिया ॾिसो हू त तरदीद पिया करनि आहिनि समूरनि इल्ज़ामनि जी उन्हनि जे मौक़िफ़ खे कीअं पिया ॾिसो ऐं छा चवंदो हुन ते न जे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़ाहिर तरदीद कंदी न अॻे ही सॼी ख़बर आहे न अॻे बि जेका 5 कारकुन जेका शहीद थिया आहिनि असांजा हू त हमेशह तरदीद हू थोरी ॻाल्हि खे मञंदा त असीं कातिल आहियूं कातिल जेको क़तल कंदो जेको हू थोरी मञंदो त चोर जेको आहे मां चोरी कई आहे ही सभिनी सॼी दुनिया खे ख़बर आहे असां वटि वीडियो रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि असां वटि वीडियोज़ आहिनि जेके गाॾी मां आया आहिनि हुते अची लथा आहिनि हिननि जेको स्टेट फायरिंग कया आहिनि त असां वटि एविडेंस आहिनि असां वटि प्रूफ आहिनि असां ख़ाली ॻाल्हि थोरी करे रहिया आहियूं असां वटि एविडेंस आहिनि त पाकिस्तान पीपल्स वरी ॿीहर चाहियां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे माहौल बहितर करण जे लाइ ही पाकिस्तान जी लीडरशिप खे अॻिते अचणु घुरिजनि ठीकु मौलाना असदुल्ला भुट्टो साहब इन अॼु असांखे जॉइन कयो आहे जमात इस्लामी जा सीनियर अॻवान आहिनि मौलाना साहब अस्सलाम वालेकुम मुंहिंजो आवाज़ वहां ते पहुचे पियो मौलाना साहब कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे ऐं कैंपेन जो बि ॿुधाइजो कीअं अवां जी चूंड मुहिम हले पई ऐं हीअ जेका इलेक्शन खां अॻु कुझु ॾींहं वञी बचिया आहिनि असीं सियासी छिकताण ॾिसूं पिया उहा कराची शहर अंदरि बि नज़र अचे पई ऐं उनखां सवाइ मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में उनजा जेके रीज़न्स आहिनि उहे ज़रूरु डिफरेंट आहिनि पर सियासी छिकताण नज़र अचे पई छा चवंदो मां हिन वक़्तु इलेक्शन जी गरमा गरमी जेका मुंहिंजे ते आहे ऐं इलेक्शन जेका आहे उनजे लाइ माण्हू बि ज़हननि तयारु आहिनि ऐं माण्हू बि चाहिनि था त हिन मुल्क में हिकिड़ी तब्दीली अचणु खपे पर हाणे सुवालात जेके उभरी रहिया आहिनि उहे ॾाढा मुश्किल आहिनि उहे उन्हनि मां सभ खां पहिरियों सुवालु इहो आहे त हिते पीपल्स पार्टी जेका आहे 15 साल सिंध ते हुकूमत कई हेॾो सारो सैलाब आया 2 दफ़ा उनमें उनजे लाइ छा थियो उहे पैसा काॾे विया हलिया उनजो हिसाबु थियणु ज़रूरी आहे ऐं आवाम चाहे थो त उनजो हिसाबु थिए अहिड़े नमूने सां हिते जेको आहे बदअमनी उरूज ते आहे ऐं सनी जेका जेके चवंदा आहिनि स्ट्रीट क्राइम खां वठी वॾनि क्राइम ताईं हर तरफ़ जेको आहे उहो क्राइम आहे जेको आहे हुकूमत पीपल्स पार्टीअ जी रही लेकिन हुन में कुझु न थियो मुस्लिम लीग जेको आहे उन बि आवाम खे छा ॾिनो कुझु बि न ॾिनो उनजी बि हुकूमत रही ॿियनि जूं बि हुकूमतूं रहियूं MKM जेका आहे उनजी हुकूमत में हिसो रहियो उन्हनि बि आवाम खे कुझु ॾिनो लेकिन जेकॾहिं हिते कराची जे अंदरि का ख़िदमत थी आहे त उहा सिर्फ़ु जमात इस्लामी या MNA मां ऐं ॿिया हुयासीं या हिते जेको आहे नेमतुल्ला ख़ान सिटी नाज़िम हुयो उन ज़माने में हिते जेको आहे कराचीअ में ॻोठनि में बि तरक़ी थी आहे शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि में बि तरक़ी थी आहे ऐं इहे जेके ओवर हेड ब्रिजिस आहिनि इन जो सिलसिलो नेमतुल्ला ख़ान ऐं जमात इस्लामी कयो
मां सम्झां थो त हिन वक़्तु असांखे हिन ॻाल्हि ते सोचणु खपे त हीउ जेको इलेक्शन आहे इन सां असांजे बचनि जो मुस्तक़बिल वाबिस्तु आहे। हीअ जेका इलेक्शन आहे इन सां असांजे ईंदड़ जेके ज़माने जो मामिलो आहे उहो असांजे साम्हूं आहे, माज़ी बि असांजे साम्हूं आहे। असां जेकॾहिं चाहियूं था त असांजे बचनि जो मुस्तक़बिल बहितर थिए, तालीम हुजे। ऐं हिते जेको आहे हाणे ताज़ा तरीन जेका रिपोर्ट आहे उन में इहो ॿुधायो वियो आहे हज़ारे स्कूल जेके आहिनि उहे बंदि थिया आहिनि ऐं उन्हनि खे खोलण वारो कोई कोन्हे। मास्तरनि खे पघारूं मिलनि थियूं लेकिन मास्तर स्कूलनि में नथा अचनि पिया। अहिड़े नमूने सां फर्नीचर कोन्हे को, अहिड़े नमूने सां ग़रीब जो ॿारु जेको आहे उहो तालीम हासिल नथो करे सघे। इस्पतालूं जेके आहिनि उहे ख़ाली पियूं आहिनि, दवा कोन्हे का, ऐं डॉक्टर कोन्हनि के। डॉक्टर जेके आहिनि पंहिंजे प्राइवेट इस्पताल में घुराइनि था। आख़िर इहो केसीं ताईं जेको आहे सिंध सां ज़ुल्म जारी रहंदो। ठीकु, पर मौलाना साहब असांजी कोशिशि हूंदी त पीपल्स पार्टी मां असांखे जॉइन करिणो इख़्तियार बेग साहब खे, पर हू असां सां हींअर असीं राब्तो करण जी कोशिशि कयूं पिया अने हू असां सां गॾु मौजूदु कोन्हनि। ज़रूरु हुन सां इहे सुवाल थियनि बि, थींदा बि रहनि था, अॼु बि थींदा, पर अव्हां कीअं पिया ॾिसो समूरी सूरत हाल अव्हां ॿुधाई पिए, पर ज़ाहिर आहे उन में अव्हां इहो कीअं इनखे कीअं पिया ॾिसो त जेके ऑल्टरनेट पार्टियूं या जिनखे असीं मुख़ालिफ़ पार्टियूं चऊं जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अगेंस्ट कंटेस्ट कंदियूं रहियूं आहिनि, विढ़ंदियूं रहियूं आहिनि, उहे छो उन्हनि ते अवाम ट्रस्ट न करे सघियो आहे या हू अवाम खे पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट करण में छो नाकाम रहियूं आहिनि? एतिरे सालनि जो अभी ज़िक्र कयो ऐं बावजूदि जेके कारकर्दगी जी मां ॻाल्हि कई त गवर्नेंस हुजे, कारकर्दगी हुजे, उन ते सवाल त उथंदा रहनि था, हर फोरम ते उथंदा रहनि था, पर उन बावजूदि हैवी वोट असीं चऊं हैवी मैंडेट पीपल्स पार्टी जे हिसे में अचे थो। उनजो कारण अभी कीअं पिया ॾिसो, छा पिया ॾिसो? मुंहिंजे ख़्याल में हिकु त फेयर इलेक्शन जो थियणु ज़रूरी आहे। हिन वक़्तु बि जेका ख़दशात आहिनि उहे इहे आहिनि त जेके स्टाफ पोलिंग जा जेके अमलो या पोलिंग ऑफिसर्स जेके मुक़ररु कया विया आहिनि इहे पीपल्स पार्टी पंहिंजे दौर में पंहिंजे पसंदि जा माण्हू मुक़ररु करे वई। इन करे उन्हनि जे पोलिंग स्टेशनियूं जेके आहिनि उहे बि उन्हनि पंहिंजी मर्ज़ीअ जी ठाहियूं। उन ते एतिराज़ात दाख़िल कया विया आहिनि त इलेक्शन कमीशन जो कमु आहे त इनखे गैर जानबदार ठाहिण लाइ उन्हनि जेको आहे पोलिंग स्टेशन खे बि इहे नमूने सां तब्दील करे ऐं पोलिंग स्टाफ में बि जेकॾहिं माण्हू आहिनि त उन्हनि खे जेको आहे हिकु तरफ़ कयो वञे। गैर जानबदार पोलिंग स्टाफ जो हुजणु ज़रूरी आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त हिते असां वटि जेका इलेक्शन जे ॾींहुं धांधली थिए थी पई, उन धांधलीअ में हितां जी जेके मुक़तदिर क़ुवतूं आहिनि उनजे मथां बि इल्ज़ामात आहिनि। तंहिं करे मुक़तदिर क़ुवतुनि खे पंहिंजे जेको आहे दामन साफ़ रखण जे लाइ इंतज़ामात करणु खपनि ऐं उन्हनि खे बि इन फेयर ऐं फ्री इलेक्शन जे लाइ पंहिंजो रोल अदा करणु खपे। आख़िर में इहा ॻाल्हि आहे त हिन वक़्तु अवाम जेको आहे उहो उनखे जाॻी आहे ऐं उन में जेको आहे मीडिया जो वॾो किरदारु आहे, जंहिंमें उन्हनि पंहिंजे माण्हुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॾेखारियो आहे ऐं कारकर्दगी बि अवाम जे साम्हूं आहे। मुंहिंजे ख़्याल में असांखे बि माण्हू वोट ज़रूरु ॾियनि था, पर उन सां गॾोगॾु जेकी उन सां धांधली थियनि थियूं उहे उनखे बि रोकण जे लाइ असां कोशिशि कंदासीं। ऐं हिन भेरे जेको आहे बलदियाती इंतिखाबात में जंहिं नमूने सां हाफ़िज़ नईम रहमान खे जमात इस्लामी खे माण्हुनि वोट ॾिना आहिनि, इहा हिन ॻाल्हि जी शाइदी आहे त अवाम जेको आहे उहो सभिनी खे आज़माइण खां पोइ हाणे जमात इस्लामी खे वोट ॾियणु चाहे थो। इन करे उनजी रुकावटूं दूरि कयूं वञनि ऐं फेयर इलेक्शन जो इंतज़ाम कयो वञे। ठीक, सिद्दीकुल फारूक साहब, मौलाना साहब को आपने सुना, शबीर साहब को आपने सुना, ज़ाहिर है वो अपने खदशात का, तहफ़्फ़ुज़ात का इज़हार करें और इदारों को जिनकी ज़िम्मेदारी है सारे माहौल में उनसे वो क्या उम्मीदें रखते हैं, क्या एक्सपेक्टेशंस है, उनका भी जिक्र उन्होंने किया। आप क्या कहेंगे, कैसे देखते हैं आप इस वक्त इदारों के किरदार को, इलेक्शन को पुरअमन रखने के लिए, इलेक्शन को फ्री एंड फेयर बनाने के लिए इन खदशात की मौजूदगी में कैसे देखते हैं इस किरदार को आप? देखिए, इलेक्शन कमीशन बुनियादी तौर पर फ्री और फेयर इलेक्शन कराने का जिम्मेदार है। उसकी मदद के लिए सुप्रीम कोर्ट मौजूद है। हम लोग किसी किस्म की धांधली का, बदमाशी, हेरा फेरी का कोई इरादा नहीं रखते। हम अपने प्रोग्राम, अपनी खिदमत के रिकॉर्ड की बुनियाद पर कि हमने क्या खिदमत, हम तो यूँ कहते हैं ना कि ये देखें, ये जहाँ जिस जगह जलसा कर रहे हैं उसके हर तरफ मुस्लिम लीग नून के कारनामे नज़र आ रहे होते हैं, तो लोग समझते हैं कि ये सारा मुस्लिम लीग नून का काम है। हमें इस चीज़ की ज़रूरत नहीं है। फिर इसके अलावा
पुलिस फौज मौजूद है जो लॉ एंड ऑर्डर को संभालेगी, तो मेरा ये ख्याल है कि इंतखाबात तो इंशाअल्लाह पुरअमन होंगे, और अगर कोई गड़बड़ करने की कोई इक्का दुक्का बंदा कोशिश करेगा तो उसका इलाज फिर कर दिया जाए। ठीक, सिद्दीकुल फारूक साहब, इस मूव को आप कैसे देते हैं? आज पीपल्स पार्टी ने इलेक्शन के रिजल्ट सिस्टम पर अपने तहफ़्फ़ुज़ात का इजहार किया है। इस ज़मन में चीफ इलेक्शन कमिश्नर को उन्होंने ख़त भी लिखा है, क्या कहेंगे आप उस हवाले से? इसका जवाब तो चीफ इलेक्शन कमिश्नर दें, लेकिन पीपल्स पार्टी हर वो मुमकिन कोशिश कर रही है, वो मुमकिन तरीक़ा इख्तियार कर रही है जिसके नतीजे में वो अपनी शिकस्त को इलेक्शन कमीशन पर, इदारों पर और सियासी जमातों पर, मुखालिफ जो सियासी जमातें उन पर डाल सके। उन्हें अपनी हैसियत का पता है, उन्होंने ख़ुद भी सर्वे करवा लिए हैं, इंडिपेंडेंट आज़ाद सर्वे मौजूद हैं, उसमें बिलावल की पीपल्स पार्टी की क्या हैसियत है वो सब सामने आ चुकी हुई है। लेकिन वो अपना प्रोपेगेंडा कर रहे हैं, उसमें ये भी एक प्रोपेगेंडा मुहिम का हिस्सा है कि ये जनाब नतीजा ठीक नहीं होगा और फलां ठीक नहीं होगा। मैं बहुत पुराना माजरत से पुराना कारकुन हूँ, बड़े इलेक्शन कराए हैं, देखे हैं, जलसे जुलूस, तहरीकें, उनके नताइज, कैसे तहरीकें हुई, क्या कुछ हुआ, सब देखा। तो पीपल्स पार्टी वाले इस दफ़ा बहुत अजीब खेल खेल रहे हैं। इल्ज़ामात लगाने के लिए एक सेल बनाया हुआ है, गलत नारे देने के लिए एक सेल बनाया हुआ है। तो ये कोई तरीका पीपल्स पार्टी वालों का ना जमहूरी है, ना सच्चा और ईमानदाराना। ये कोई बस पीपल्स पार्टी मार्का ही प्रोग्राम। ठीक, नवाब साहब भी हमारे साथ हैं पीपल्स पार्टी से। नवाब साहब अस्सलाम वालेकुम, अवां के भलीकार से इस प्रोग्राम में नाज़रीन राब्तो करण जी कोशिश कयूं पिया नवाब असान साहब सां, त उन्हनि खां बि उन्हनि जो मौक़िफ़ असीं ज़रूरु वठंदासीं जेका समूरी सूरत हाल आहे, ऐं कोशिश कयूं था त शब्बीर कायम खानी साहब सां असांजो राब्तो बहाल थिए। जी सिद्दीकुल फारूक साहब कुछ कह रहे थे? एक बात जी। मैं जो MQM की का कारकुन जो है वो मारा गया है, कत्ल किया गया है, जी उसकी मैं मजम्मत करता हूँ, और पीपल्स पार्टी वाले इनकार तो कर रहे हैं, लेकिन मैं समझता हूँ कि पीपल्स पार्टी के चेयर बिलावल भुट्टो जरदारी और को चेयरपर्सन जनाब आसिफ जरदारी, इन दोनों की जिम्मेदारी है तो वो MQM को मुतमईन कर। ठीक सिद्दीकुल फारूक साहब, और ज़रूर हमारी कोशिश होगी कि इस पर हम ज़रूर मौक़िफ़ लें, पीपल्स पार्टी से भी लें, MQM से भी लें। नाज़रीन मुख़्तसिर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, गुफ्तगू खे तव्हां खां ई जोड़ींदासीं। वेलकम बैक नाज़रीन, फिर बीर अवां के प्रोग्राम में भलीकार ऐं गुफ्तगू असांजी जारी आहे। असांजी कोशिश आहे त नाज़रीन पाकिस्तान पीपल्स पार्टी मां असांजो राब्तो थी वञे, ऐं मुख़्तलिफ़ अॻुवाननि जी जिते चूंड मुहिम बि जारी आहे, पर हुननि जी कमिटमेंट हुन बावजूदि हू प्रोग्राम में असां सां गॾु मौजूदु न आहे। असांजी कोशिश आहे त हुननि जो बि मौक़िफ़ वठूं। हाणे बाक़ी जेके 10 ॾींहं रहिजी विया आहिनि, चूंड मुहिम त ज़ोरनि ते नज़र अचे पई, पर मुख़्तलिफ़ जेके ख़दशा हुआ, जेके असांखे डे फर्स्ट खां नज़र पिया आया, उहे बदस्तूर असांखे नज़र अचनि पिया। उन में नाज़रीन जेको मुख्य जेको हिकिड़ो वॾो ख़दशो हो उहो लॉ एंड ऑर्डर खे वठी करे हो, ऐं उनखां सवाइ पार्टीज़ पंहिंजे हद ते लेवल प्लेइंग फील्ड न मिलण जो बि इज़हार कंदियूं आहियूं, जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सर फ़हरिस्त नज़र आहिनि। मूंसां गॾु अॻुवान मौजूद आहिनि, सिद्दीकुल फारूक साहब भी मुझसे मौजूद है। सिद्दीकुल फारूक साहब, आपने जिक्र किया कि पीपल्स पार्टी की क़यादत को रात जो कुछ हुआ कराची के अंदर, उसके बाद जो सियासी कशीदगी नज़र आ रही है, इसमें आगे बढ़कर एक कदम आगे बढ़ाकर अपना किरदार उनको प्ले करना चाहिए। हमारी तो कोशिश थी पीपल्स पार्टी से, लेकिन कमिटमेंट के बावजूद वो हमारे साथ आज मौजूद नहीं है। तो इस वक्त एक और भी सूरत हाल मुल्क के अंदर नज़र आ रही है। पाकिस्तान तहरीक इंसाफ, ज़रूर आपके इल्म में होगा कि उनकी इंतखाबी मुहिम भी बिलाखिर शुरू हो चुकी है, वो हमें नज़र आ रही है सारे मुल्क में। लेकिन ये कहा जा रहा है कि बल्कि ये PTI की तरफ से भी ये मामला सामने आ रहे हैं कि बहुत सारी गिरफ्तारियाँ, मज़ाहमत और जिस किस्म की जो सूरत हाल बाकी पार्टियों के साथ है, जिस तरह से वो अपनी इंतखाबी मुहिम को चला रही हैं,
आज़ादाने नमूने PTI के साथ ये वो वाला मामला नहीं है, इस पर आप क्या कहेंगे? देखिए नाजिया, PTI वाले पाकिस्तान में एक अलग सियासी कल्चर मुतारिफ करा चुके हैं, और वो कल्चर गलत बयानी, मुखालिफिन को गालियां देना, धौंस धांधली, मार पीट और इदारों पर हमले, ये इसका कल्चर है। यहाँ इस्लामाबाद में आपने नहीं देखा सरसब्ज़ शादाब दरख्त जला डाले, सुप्रीम कोर्ट का हुक्म था कि आप फलां पार्क में चले जाएं, उन्होंने नहीं माना हुक्म, वो यहीं जो है वो पार्लियामेंट के सामने जो इलाका है ममनुआ इलाका, वो वहीं आए। अब अगर वो इस मामले में अपने दावे में सच्चे हैं तो वो ये बताएं कि ये जो इतवार को उनके लीडर ने पूरे मुल्क में निकल कर मुजाहरे करने का उन्हें हुक्म दिया था, वो कितने मुजाहरे हुए, और कराची में और एक आध जगह को छोटा मोटा मुजाहरा हुआ भी तो वो पुरतशद्दुद पुलिस को मारा। तो अगर PTI वाले कानून हाथ में लेंगे, अगर PTI वाले आम आदमी की ज़िंदगी को गैर महफूज बनाएंगे, रियासती इदारों पर हमले करेंगे, रियासती इदारों की तनसीबात को बर्बाद करने की, आग लगाने की कोशिश करेंगे, तो फिर इन्हें कोई शहजादा नहीं बनाएगा, फिर इनसे कोई प्यार नहीं करेगा। तो आपने इसमें सिद्दीक गफ्फार साहब, ये जो सारी बातें आपने कही, तब की और अब की सूरत हाल में बहुत फ़र्क है। अब आप देख रहे हैं कि PTI इस पोजीशन में है कि वो कानून हाथ में ले सके, या दूसरी सारी चीज़ें जो आपने गिनवाई आपको नज़र आती है PTI की इस वक्त ये पोजीशन? वो तो ये कह रहे हैं कि हमें तो एक बैनर लगाने की भी इस वक्त इजाज़त नहीं है, और हम बड़ी मुश्किलात के साथ अपनी इंतखाबी मुहिम को लेकर चल रहे हैं, लेकिन उसमें भी हमें बहुत ज़्यादा मसाइल हैं। जलसे वो करने की कोशिश बिल्कुल कर रहे हैं, और जो जलसा कहीं छोटा मोटा होता भी है उसमें ज़रा उनकी ज़ुबान देखें कि वो आइन और क़ानून, शाइस्तगी और शराफत के दायरे में नहीं आती। तो उनको ये चाहिए कि अब शाइस्तगी सीखें, पुरअमन रहें, जितने भी वो जहाँ भी निकलते हैं, बहुत नहीं तो थोड़े, उनके अज़ाइम कुछ और होते हैं, असल बात ये है। ठीक, ये उन्हें छोड़ना पड़ेगा। तो इंतज़ामिया को के लिए आप क्या कहेंगे, उनको क्या करना चाहिए? आपने कहा कि PTI को तो शाइस्तगी का दामन अब मजबूती से थाम लेना चाहिए, क्योंकि ज़ाहिर है इलेक्शन से पहले वो कराची में होता है मामला, वो मुल्क के किसी और हिस्से में होता है, उसका असर इलेक्शन प्रोसेस पे पड़ता है। तो इस किस्म की सूरत हाल का, इस किस्म के खदशात का जो असर है वो पॉलिटिकल सिस्टम पर, इलेक्शन प्रोसेस पर, आप क्या देखते हैं? देखिए, ये पॉलिटिकल सिस्टम जो है और पूरे मुल्क का जो सिस्टम निज़ाम है, इसको पॉलिटिकली कहना चाहिए, क्योंकि पॉलिटी जो है वो रियासती है, उसको आइन और कानून के ताबे होना चाहिए। माशरे में अखलाकी अक़दार की बालादस्ती होनी चाहिए, और जो इंतज़ामिया है उसको ख़ुद भी आइन और क़ानून की पाबंदी करनी चाहिए। अगर PTI के लोग अमन के साथ मुजाहरा करते हैं, अगर PTI के लोग पुरअमन जलसा करते हैं और आइन और क़ानून की और जमहूरी दायरों में रहते हुए तकरीरें करते हैं, तो उन्हें आइन और क़ानून ये हक़ नहीं देता कि वो उनके ख़िलाफ़ कोई कार्रवाई करें, और मेरा ख़्याल है वो करेंगे भी नहीं। क्यों? वो कहेंगे आ बैल मुझे मार, लेकिन PTI वाले चाहते हैं आ बैल मुझे मार, ताकि ख़बर बने और इलेक्शन से 2 दिन पहले 3 दिन पहले वो बाइकाट का ऐलान करें। अब भी इंतखाबात के बाइकाट का ऐलान PTI के प्रोग्राम में शामिल। ठीक, सिद्दीक गफ्फार साहब, बहुत शुक्रिया, आपने गुफ्तगू के लिए टाइम निकाला आज के प्रोग्राम में।
नाज़रीन, सिद्दीक़ुल फारूक साहब का सवाइ शबीर कायम खानी साहब, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब असां कुछ देर लाइ मौजूद हुआ प्रोग्राम में। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां डॉक्टर मिर्ज़ा इख्तियार बेग साहब जेके कंटेस्ट बि कनि पिया मने लाइ, उन्हनि खे अॼु असां वटि अचिणो हो, उन्हनि जी कमिटमेंट हुई, पर कमिटमेंट बावजूदि उहे अॼु प्रोग्राम में शरीक न थिया आहिनि। चूंड मुहिम बहरहाल हर पार्टी जी हलंदड़ आहे, जेके मंशूरी वादा आहिनि उहे पिणु साम्हूं अची चुका आहिनि, पर उहे केतिरा हक़ीक़ी आहिनि, उन्हनि ते केतिरो अमल थींदो ऐं अवाम कहिड़ी पार्टीअ जे मंशूर खे तरजीह ॾिए थो, कहिड़ी पार्टीअ मथां, उहो पिणु हाणे घणी देरि नाहे बची जॾहिं उहो सिलसिलो साम्हूं असांखे नज़र ईंदो। बहरहाल पर जंहिं शइ ते, जंहिं मामले ते ॻणतीअ जो इज़हार थिए पियो, उहो मुल्क अंदरि इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ ऐं उनजे पुरअमन हुअण वारो जेको मामिलो आहे, उन सां गॾोगॾु लेवल प्लेइंग फील्ड, हर पार्टीअ खे केतिरो मौक़ो मिलियल आहे पंहिंजे चूंड मुहिम जो जेको हक़ु आहे उनखे इस्तेमालु करण जो, उनखे प्रैक्टिस करण जो, हीउ तमामु अहम मामिलो आहे, छाकाणि त हिन जा जेके असर आहिनि उहे न रुगो इलेक्शन प्रोसेस ते असांखे नज़र अचणा आहिनि, पर उनखां सवाइ जेका मुल्क अंदरि ओवरऑल पॉलिटिकल सिस्टम आहे उन ते पिणु उन जा असर अचणा आहिनि। नाज़रीन, गुफ़्तगू मां हिते अवां खां इजाज़त वठंदासीं, पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो, पर सुभाणे असां मुलाक़ात थींदी नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।